सखरण सिंध दरिया में चोलिस्तान केनाल समेत 6 केनाल कढण खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी यूनिट मजीद कीरियो पारा मजीद कीरियो का सखरण ताईं पैदल मार्च किया वियो। मार्च में शरीक कारकुनन, आबादकार बोर्ड, नवाबशाह के मेंबरन मुख्तलिफ रस्तन खां केनाल समूरा नामंजूर सिंध ते धाड़ो नामंजूर जा नारा हणंदे काजी सरफराज मेमण चौक ते धरणो हयो। इन मौके ते पार्टी अगवान अयूब कोसो, कासिम सुमरो, गुलाम मुस्तफ़ा कीरियो, इमाम अली जमाली, बचल डहियो, अली सुमरो बेन चयो त सिंध में 6 केनाल कढी सिंध की सरख़ेज़ ज़मीन के बंजर करण के मनसूबे ते अमल थियण न ॾींदासीं। हुन चयो त सदर आसिफ अली ज़रदारी केनाल कढण वारे मनसूबे ते सही करे मंजूरी ॾेई छॾी आहे जेका सिंध सां वेसावघाती कई वई आहे। हुन चयो त जेकॾहिं केनाल कढिया विया त सिंध ॾुकार वारी सूरत हाल इख्तियार करे वेंदी ऐं सिंध जूं ज़मीनूं तबाह थी वेंदी। हुननि चिताव ॾींदे चयो त केनाल कढण वारे फ़ैसिलो वापसि न वरितो वे त समूरी सिंध में एहतजाज कया वेंदा। जो त पैदल मार्च में सभई माण्हू शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।